अस्सलाम वालेकुम एसएसपी साहब सुजावल ऐं महरम मुरसाणी सुजावल हाई स्कूल में क्लर्क आहियां। जीअं त हीउ पंहिंजो बयानु तव्हां वटि रिकॉर्ड करणु थो चाहियां त प्लाट आहे जेको जितां नसीर मला सां मुंहिंजो मसइलो हली रहियो आहे। नसीर मला मूंखे एतिरे क़दुरु ब्लैकमेल करे रहियो आहे जो मूं ते कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल करे ऐं मूं ते कूड़ा केस दाख़िल करे मूंखे जेको सो प्लाट मूंखां वठणु थो चाहे। इन में मूं उनखे घणी कुझु सम्झायो आहे त मूं हीउ प्लाट इमदाद पठान खां वरितो आहे ऐं उन प्लाट जो जेको गेट आहे इहो बि चए थो तूं हुतां बंदि कर, एरिकेशन कॉलोनी मां कर। एरिकेशन कॉलोनी हिकिड़ो सरकारी इदारो आहे ऐं उन मां कीअं जेको सो पंहिंजो गेट कयां घस कयां ऐं मूं ते कूड़ियूं नाजाइज़ एफआईआरूं इहे दाख़िल कयूं आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं उन्हनि एफआईआरुनि में जेको सो माना ज़ामिन कराए चुको आहियां। अॼु बि मूं पंहिंजो ज़ामिन जी तारीख़ हुई उते जेको सो ॾेई वरी प्रेस क्लब बयानु रिकॉर्ड करण लाइ हू मूंखे धमकियूं पियो ॾिए त कानून ठाहींदा बि असीं आहियूं ऐं फिटाइण वारा बि असीं आहियूं, ठाहिण वारा बि असीं आहियूं। उन सां मुक़ाबिलो नथो करे सघां। मूं पंहिंजी वीडियो बि व्हाट्सअप कई आहे, सभु पंहिंजी वीडियो सॼी दोस्तनि खे ॾेखारी आहे त मूंसां हेतिरे क़दुरु नाइंसाफ़ी करे रहियो आहे। ऐं अहिड़ा हिकिड़ो मूंसां न कई आहे, अहिड़ा ॿ टे ॿिया बि माण्हू आहिनि जिन जी ज़मीननि जा मसइला या प्लाटनि जा मसइला एतिरे क़दुरु न माण्हू वकालत मां फ़ाइदो वरितो आहे, एतिरे क़दुरु जो तव्हांखे कहिड़ो बयानु करे ॿुधायां। त सिर्फ़ु एतिरो मौक़ो ॾियो जो अवां उते पहुची सघां ऐं हीअ मूंखे पुलिस जा टॉर्चर ॾेई ऐं पुलिस जी धमकियूं ॾेई मुंहिंजो सियारो रोके छॾियईं। 16 तारीख़ ते मूं एफआईआर जो ज़ामिन करायो आहे। 23 तारीख़ ताईं मूं हुनखे मिनथूं मेड़ियूं कयूं आहिनि, माण्हुनि खे मूं मिनथूं कयूं आहिनि ऐं कादिर साहब जेको वकील आहे असांजो क़ाबिल एतिराम असांजो, मूंखे सिर्फ़ु रुॻो सियारो करणु ॾियो, जीअं चओ तीअं करण लाइ तयारु आहियां। त कादिर साहब मूंखे ईअं चयो त बाबा हीउ दर बंदि कर। हाणे मुंहिंजो जेको ज़ामिन जी जेकी तारीख़ हुई 16 ते मूं ज़ामिन करायो आहे, 23 तारीख़ ताईं मूंखे सियारो करणो आहे। मूं वॾी मिनथुनि सां पंहिंजो ज़ामिन करायो आहे। जेकॾहिं मूं ते ॿी एफआईआर थी वई त ज़ामिन कराइण जहिड़ो बि हाणे कोन रहंदुसि। कोर्ट बि मुंहिंजी आहे, प्लाट बि ॾिए ऐं वधीक मूंखे ब्लैकमेल करे रहियो आहे। मूंखे महिरबानी करे एसएसपी साहिबान खे इहो गुज़ारिश थो कयां, महिरबानी करे मुंहिंजी इन मां जान छॾायो, मुंहिंजो हुन सां विहारे फ़ैसिलो करायो। जेकॾहिं मयारी आहियां त मूंखे बिल्कुलु जेल मोकिलियो वञे, सज़ा जो हक़दारु आहियां। जेकॾहिं हीअ मयारी आहे त ख़ुदा राम मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे माना हिन ॾाढो परेशान कयो आहे। 2 एफआईआरूं मूं ते नाजाइज़ कटाए चुको आहे जेकी तव्हांखे बि ख़बर आहे, पर हींअर मूं वटि मौक़ो कोन्हे, तव्हां ते पहुची नथो सघां। सिर्फ़ु रुॻो तव्हां ते पहुची वञा, सभु हक़ीक़तूं तव्हांखे ख़बर पइजी वेंदियूं त कूड़ो आहियां या हू कूड़ो आहे। जेसि ताईं तव्हां वटि पहुचां, मूंखे एतिरो टॉर्चर पुलिस जो कई आहे, पंहिंजे घर खां ॿाहिरि बि नथो निकिरी सघां। एजुकेशन डिपार्टमेंट जो क्लर्क आहियां, चोर लोफर न आहियां, धाड़ेल न आहियां, क्लर्क आहियां ऐं मूंखे एतिरे क़दुरु ब्लैकमेल कयो वियो आहे। मूंखे चए थो तोखे हाफ फ्राई कराईंदुसि, तोखे हीअं कंदुसि, मूंखे एतिरी धमकियूं ॾिनी आहे। ऐं मुंहिंजो जेको सरकारी प्लाट आहे उन ते बि जेको सो माण्हुनि खे बीहारे उन ते कूड़ियूं दरख़्वास्तूं ठाहे मुंहिंजे सरकारी प्लाट जेके मुंहिंजा सर्वी काग़ज़ हीउ प्लाट मुंहिंजो सरकारी आहे, हिन जो सर्वी काग़ज़ आहिनि, इन ते बि मूंखे ब्लैकमेल करे रहिया आहे। माण्हुनि खे बीहारे आहियां, तमामु परेशान आहियां। एसपी साहिब जिन खे हथ वधी अर्ज़ु थो कयां त मूंखे इन मां छुटकारो ॾियारियो वञे। असांखे वेही किथे विहारे असांजो फ़ैसिलो कयो। जेकॾहिं मयारी आहियां, जेकॾहिं थियां थो, बिल्कुलु सज़ा जो हक़दारु आहियां। कोन हटंदुसि। जेकॾहिं ग़लति हूंदुसि मूंखे बिल्कुलु सज़ा ॾिनी वञे, जेकॾहिं हू ग़लति आहे त हुनखे सज़ा ॾिनी।